अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दो 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 एक बेहतरीन सोप सीरियल अचण वारो एक नाले वारो सोप सीरियल है। इन जी कहानी भी दोस्तों एक बेहतरीन दौर जी अक्कासी करे थी, जेका हिन दौर में हिन टाइम दोस्तों सिंध में हालात बणियल आहिनि ऐं नई कहानी है। ईअं ना है को पुरानी कहानी हुजे जीअं पुराना ड्रामा ऐं पुरानी फिल्मूं सिंधी थी गुज़रियूं आहिनि, उन्ही जे हिसाब सां ना है। ही नई एक कहानी इन में ड्रामे में दो दो में लिखी वेंदी ऐं ही दो दो चनेसर वारी कहानी ना है। मतां तव्हां उहा सम्झो ही दो दो ड्रामे जो नालो त आहे, जंहिंमें असद कुरैशी जो नालो दो दो रखियो वेंदो, लेकिन कहानी नए ज़माने ऐं नए हिसाब सां जेको ही हक़ीक़तूं तव्हां ॾिसो था रोज़ाना सोशल मीडिया ते तव्हांजे साम्हूं अची रहियूं आहिनि, अहिड़े क़िस्म जी कहानी आहे। ही दोस्तों ड्रामो जीअं लॉन्च थींदो सभिनी ड्रामनि खे कटे वेंदो 1 नंबर ते अची वेंदो। जी हाँ दोस्तों, ही सभु अदाकार मौजूद आहिनि हिन ड्रामे में। साम्हूं जेका तस्वीरूं तव्हां ॾिसी रहिया हो, सभु खां वॾा वॾा अदाकार नाला मां ॿुधाए छॾियां: इरफान शेख, सैयद फ़खरुद्दीन शाह, साईं निसार शाह, असद कुरैशी, मंज़ूर दानिश उर्फ लौंग, अली हसन चडड़। उन सां गॾोगॾु दोस्तों मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे गज़ाला एंजल्स एक्टर हुआ ऐं अहमद अली शेख भी नाले वारो एक्टर आहे। ऐं दोस्तों मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त ही हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे। लाला रफ़ीक ज़ौर उर्फ मूसा जी भी ॻाल्हि ॿोल हली रही आहे, तमामु जल्द उहो भी ड्रामे में सिलेक्ट थी वेंदो। ऐं नसरीन नाज़ भी आहे, बहितरीनु अदाकार आहिनि। ही वॾो सोप सीरियल आहे, कम से कम 300 खां 400 एपिसोड हिन जा शूट कया वेंदा।